अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मां आहियां कायनात शेख ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कराची स्टेडियम में ॾखण अफ्रीका जी क़ौमी टीम ख़िलाफ़ बैटिंग जारी। ॾखण अफ्रीका जी टीम टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो। टेस्ट मैच में कामयाबी लाइ ॿई टीमूं कामयाबी लाइ पुरजोश। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 58 मरीज़नि जूं हयातियूं गिरकाए वियो। फौतियुनि जो अंग वधी 11,376 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1873 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,35,914 थी वियो। फॉल केसनि जो अंग वधी 34,412 थी वियो। मुखालिफ़ धुर नाबालिगनि जरगमाल बणायो आहे। नाबालिग सियासी क़यादत सां ॻाल्हियूं केरु कंदो? वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। चवे थो हिकु वॾो वज़ीर चए थो त मां वफ़ाक़ खां जवाबदार न आहियां। गैर संजीदा क़यादत मुल्क जे मुस्तक़बिल लाइ ख़तरो आहे। नून लीग ऐं PP जा संजीदा माण्हू अॻिते अचनि। मुस्लिम लीग नून सैनेट चूंडुनि में हिस्सो वठण जो फ़ैसिलो करे वरितो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त हुकूमत ॻाल्हियुनि लाइ राब्ता करे रही आहे, पर असां NRO न ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी बेएतमादी रथ वारी तजवीज़ PDM अॻियां पेश कंदो त सलाह मशवरा कंदासीं। मुल्क में बदतरीन हुक्मरानी जो रोज़ानो नओं तूफ़ान बर्पा थींदो आहे। PTI हुकूमत जी अवाम कारकर्दगी ॾिसी चुको आहे। जाली हुक्मराननि मां जिंद आजी कराइण अड़चल बणिजी वियो आहे। ऐं भिटशा वेझो धारदार रोड हादसनि में हिकु ॼणो फौत। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो।